हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब राइम सलाम। अॼु मुंहिंजो जेको मौज़ू आहे उहो आहे बॉडी लैंग्वेज ऐं उनजा इस्तेमालु पॉज़िटिव या नेगेटिव। जेको असां ॻाल्हाईंदा आहियूं वर्बल कम्युनिकेशन, उन सां गॾोगॾु हिकिड़ी नॉन वर्बल कम्युनिकेशन हूंदी आहे जेको असांजी जिस्मानी ॿोली जेके चऊं पाण, कुझु बि ॻाल्हायूं था, कुझु बि कयूं था, उथूं था, विहूं था, असां हिकिड़ा नॉन वर्बल सिग्नल्स छॾींदा आहियूं, यानी ग़ैर ॿोली जा हिकिड़ा शुआ असां छॾींदा आहियूं जेको साम्हूं वारे इंसान खे ट्रांसमिट थियनि, मतिलबु ट्रांसमिट खे छा चइजे सिंधी में, मुंतक़िल थियनि था ऐं उहो उन मां अंदाज़ो लॻाए थो असांजी शख़्सियत जो। हाणे मसइलो इहो आहे त असांजा जेके ग्रेजुएट्स आहिनि, असांजा जेके नौजवान निकिरनि था यूनिवर्सिटीज़ खां, हाणे उन्हनि खे कॾहिं बि ट्रेन नथो कयो वञे त तव्हांजी बॉडी लैंग्वेज खे तव्हांखे कीअं इस्तेमालु करिणो आहे। जॾहिं बि तव्हां कंहिं इंटरव्यू ते वञो, कंहिंसां ॻाल्हायो, कंहिं टॉपिक ते पैनल डिस्कशन में विहो, त तव्हांखे कहिड़े हिसाब सां ॻाल्हाइणो आहे, तव्हांजी पंहिंजे जिस्म खे कीअं मोल्ड करिणो आहे त तव्हां पंहिंजी ॻाल्हि वधीक इफेक्टिव नमूने सां ट्रांसमिट करे सघो। उनजे लाइ हिकिड़ो बहितरीनु मिसाल आउं हमेशह दोस्तनि खे ॾींदो आहियां, मुंहिंजे स्टूडेंट्स खे बि ॾींदो आहियां, मुंहिंजे जूनियर्स खे बि ॾींदो आहियां, उहो इहो त ज़ुल्फ़कार भुट्टो जी तक़रीर तव्हां ॿुधी हूंदी जेको हुन 1973 या 74 में कई हुई, जंहिंमें हज़ारनि जी तादाद में, लखनि जी तादाद में माण्हू हूंदा आहिनि, जंहिं ते उहो चवंदो आहे त मुझे यकीन है ये कौम दुनिया की अज़ीम कौम बनेगी, ये कौम दुनिया का लोहा बनेगी, इस कौम को दुनिया का लोहा बनाने में आप मेरा साथ देंगे। पोइ उन ते सभु आवाम उथी पवंदी आहे, हा देंगे। उन खां पोइ वरी भुट्टो साहिबु चवंदो आहे त तो इसके लिए मुझे आपकी अच्छा चवंदो आहे इहो, हा तो इसके लिए आप मेहनत करोगे त दुनिया सभु चवंदी आहे करेंगे, तो और जदोजहद करोगे करेंगे, लड़ोगे लड़ेंगे, मारोगे मरेंगे और जदोजहद करोगे, त दुनिया सॼी उथी बीहंदी आहे। हाणे उनजे उन टाइम जेको भुट्टो साहिब जी जेको बॉडी लैंग्वेज ऐं उनजो आवाज़ु ऐं उनजो जिस्म जो जेको तासुरात हूंदा आहिनि, उहो जेकॾहिं तव्हां नोट कयो त उहो गज़ब जा सहर अंगेज़ हूंदा आहिनि। हाणे उते जेकॾहिं हाणे उनजी काफ़ी पंहिंजो पाण इहो यार गंजो छा नालो आहे शहबाज़ शरीफ़, इहो नकल कंदो आहे अक्सर करे, माइक हिलाए थो ईअं मतिलबु करोगे हलाई करे निकिरी। हाणे उहो मसइलो इहो आहे त तव्हांजो जेको बॉडी लैंग्वेज आहे उहो तव्हांजे लफ़्ज़नि सां, तव्हांजी शख़्सियत खां सिंक्रोनाइज़ बि थिए, मैचिंग बि थिए न। हाणे मिसाल तौरु फॉर एग्ज़ाम्पल इहो साॻी ॻाल्हि, लड़ोगे मरोगे, इहो जेकॾहिं आउं ईअं चवां, इहो ये कौम जेको आहे न, इहो दुनिया की अज़ीम कौम बनेगी, ॿुधई, ऐं इस कौम को जेको आहे सो दुनिया का लोहा बनाएंगे और वॾा लड़ोगे मरोगे, महिनत करोगे, जदोजहद करोगे बट। हाणे जेके ईअं चइजे मिसाल तौरु त पोइ साम्हूं वारो चवंदा आहे त वॾो लूसीअ ऐं हिनखे जेको आहे न गॾियणी लाहे वरिता। तो ख़ैर चवण जो मक़सदु इहो त दादा पंहिंजी बॉडी लैंग्वेज ते कमु कयो। जॾहिं तव्हां इंटरव्यू ॾियणु वेंदा आहियो, जॾहिं तव्हां कंहिं पैनल डिस्कशन में वेंदा आहियो, त असांजो जेको ख़ासि करे जामशोरे जा या सिंध जे ॿाराड़ी जे इलाइक़नि जा आयल छोकिरा जॾहिं यूनिवर्सिटीज़ में पहुचंदा आहिनि त उन्हनि जी जेको पर्सनैलिटी ग्रूमिंग आहे उन ते कमु कोन कयो वेंदो आहे एॾो, ऐं उहो ई सबबु आहे जो असांजे जेको जामशोरे जा पढ़ियल सिंध यूनिवर्सिटी जा, मेराण जा, लम्स जा या सिंध जे ॿियनि ज़िलनि जा उहो पढ़ियल जॾहिं वेंदा आहिनि वॾनि शहरनि में, जीअं इस्लामाबाद, कराची, लाहौर या अहिड़नि शहरनि में वेंदा आहिनि, त पोइ उते इंटरव्यूज़ जॾहिं थींदा आहिनि त उन में अक्सर करे असांजे सिंधी छोकिरा फेल थी वेंदा आहिनि। उनजो रीज़न छा आहे? उनजो रीज़न इहो आहे त असां में पर्सनैलिटी डेवलपमेंट ते असां कमु कोन था कयूं। मैक्सिमम जहिड़ा वीचारा लॻा पिया हूंदा आहिनि, काफ़ी हद ताईं कमु कंदा आहिनि, पर असां ध्यानु नथा ॾियूं। असांजो जेको छोकिरो ग्रेजुएशन जे फाइनल ईयर में हुजे थो, असांखे खपे त उनजी असां पर्सनैलिटी ग्रूमिंग कयूं, उनजी शख़्सियत खे फ्लोरिश करण जे लाइ असां ॻाल्हायूं, उनखे ट्रेन कयूं, त जॾहिं तव्हां इंटरव्यू में वञी विहो त कहिड़े हिसाब सां तव्हांखे ॻाल्हाइणो आहे, तव्हांजी पिच वॉइस जी केतिरी हुजे, क्लियरिटी केतिरी हुजे, जेको बि तव्हां लफ़्ज़ वात मां कढो था उहो एतिरो क्लियर हुजे जेको साम्हूं वारे खे सम्झ में अचे, उन सां भुण भुण न हुजे, उन में चिटो क्लियर लफ़्ज़ हुजे। उनखां अलावा जेको तव्हांजे अखियुनि जी मूवमेंट आहे, जेको तव्हां आई कॉन्टेक्ट ठाहियो था, उहो तव्हां जंहिंसां इंटरव्यू कयो था उन में अखियुनि में मिलाई ॻाल्हायो, हेॾां होॾां निहारणु या क्याड़ी खणणु या नक में हथु लाहिणु, इहो सभु जेको आहे न नेगेटिव पॉइंट्स तव्हांजे लाइ साबित थियनि था। सो मुंहिंजी दोस्तनि खे इहो गुज़ारिश हूंदी त जेके बि मुंहिंजा नौजवान जेके यूनिवर्सिटीज़ में हींअर पढ़नि था ऐं वॾनि वॾनि फर्म्स में, कंपनीज़ में तव्हां इंटरव्यू ॾियणु वञो त पंहिंजे सीनियर्स खां गाइडेंस वठो, पंहिंजे टीचर्स खां वठो। मुंहिंजा वीडियोज़ काफ़ी हेल्पफुल तव्हांखे साबित थी सघनि था। जेकॾहिं तव्हां मूंसां कॉन्टेक्ट करणु चाहियो त बाय ऑल मीन्स यू कैन कॉन्टेक्ट मी ऑन फेसबुक, यू कैन कॉन्टेक्ट मी ऑन इंस्टाग्राम, ट्विटर, वेर एवर यू वॉन्ट, ऐं हमेशह तव्हांजी मदद लाइ हाज़िर हूंदुसि। इन सां गॾु पंहिंजे होस्ट ऐं दोस्त आफ्ताब राय में कोई इजाज़त ॾींदा। सिंध सलामत, साथ सलामत। थैंक यू।